बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जो उचारियूं था त पंहिंजी धरती, पंहिंजा माण्हू, पंहिंजा मारू, पंहिंजी ॿोली, पंहिंजी अख़बार ऐं पंहिंजनि जी ॿोली, जॾहिं असां पंहिंजनि जी ॿोली ॻाल्हायूं था त उन पंहिंजनि जी ॿोलीअ खे तव्हां ताईं पहुचाईंदड़ टाइम न्यूज़ चैनल ऐं टाइम न्यूज़ तां असांजी रोज़ानो पेश थींदड़ रमज़ान मुबारक जी ख़ुसूसी इफ़्तार ट्रांसमिशन, जंहिंजो उनवान आहे पंहिंजो रमज़ान। पंहिंजो रमज़ान सां गॾु आऊं अव्हां जो मेज़बान यासिर काज़ी अव्हां जी ख़िदमत में हाज़िर आहियां। मुंहिंजे पारां सिक भरियो सलाम क़बूल कंदा। तव्हां जिते बि रहो पंहिंजनि सां गॾु रहो, खिलंदा, मुरकंदा, महकंदा, बहकंदा, टहकंदा ऐं चहकंदा रहो। मुंहिंजो त वार वार थो दम दम दुआ करे, मुझे तो वार वार थो दम दम दुआ करे, कोसो लगे न वाह सजन के खुदा करे। जितने सुखन हैं उनमें यही है सुखन दुरुस्त। अल्लाह आबरू से रखे और तंदुरुस्त। अल्लाह तबारक ताला अवां जो तन भी दुरुस्त रखे, मन भी दुरुस्त रखे। इन तन ऐं मन जी दुरुस्ती जो महीनो ही आहे रमज़ान मुबारक, जंहिंजे दौरान तव्हांजी असांजी मुलाक़ात थींदी आहे। अॼु असांजी ऐं अव्हांजी 8वीं मुलाक़ात आहे ऐं अव्हां सभिनी खे इहा ख़बर आहे त गुज़िरियल अंगारे ते असां पहिरीं रमज़ान मुबारक जे सावतुनि में सादत भरियुनि सावतुनि में तव्हां सां पहिरियों दफ़ो मिलिया हुआसीं ऐं अॼु 8वीं मुलाक़ात आहे, यानी कल्ह हफ़्तो पूरो थियो ऐं अॼु असां हिकिड़े नए हफ़्ते जो आगाज़ कयो आहे रमज़ान मुबारक जे पहिरें हफ़्ते जी पुॼाणीअ खां पोइ। इहो इन करे थो ज़िक्र करियां छाकाणि त घणनि जायुनि ते जेको ख़त्मुल क़ुरान थींदो आहे सो 3 रातियुनि वारो थींदो आहे, घणनि रातियुनि ते 7 रातियुनि वारो थींदो आहे। त उनजो इख़्तिताम जिते जिते 7 रातियुनि जो इहो इतमामु कयो वियो त राति इख़्तिताम पज़ीर थियो ऐं हाणे आहिस्ते आहिस्ते राति जो वॾनि शहरनि में बाज़ारुनि में जेका ईद जी रश आहे सा वधंदे नज़र पई अचे। सो अॼु आहे 8वीं रमज़ान मुबारक जी तारीख़ 1445 हिजरी, अंगारे जो ॾींहुं, सेकेंड वर्किंग डे ऑफ द वीक। 19 मार्च 2024 जी तारीख़ आहे। असांजे पंहिंजे मकानी, पंहिंजे मुक़ामी, पंहिंजे कैलेंडर मुताबिक़, यानी बकरमी कैलेंडर, संबत कैलेंडर मुताबिक़ चेट जी 8वीं तारीख़ आहे। 2080 बकरमी कैलेंडर जो साल आहे। असांखे उनखे बि यादि रखणु घुरिजे, असांखे पंहिंजनि इंडिजीनियस शयुनि खे बि यादि रखणु घुरिजे। तव्हां सभिनी खे ट्रांसमिशन भलीकार चवंदे तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त असांजी अॼोकी नशियात तव्हां ताईं पहुचाइण जे लाइ असां सां सहकार कयो आहे टैंग। ज़बरदस्त क़िस्म जे ज़ाइक़नि सां भरपूर टैंग खे ठाहिण वारनि, तलो कुकिंग ऑयल ठाहिण वारनि टपाल मेज़बान, जेको सिंध जो शान टपाल मेज़बान आहे, उहा चांहि ठाहिण वारनि, मुग़ल स्टील, ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट चांहि ठाहिण वारनि, फ़ाइज़ा ब्यूटी क्रीम ठाहिण वारनि, JFS बिल्डर्स, टेस्टी ब्रेड, हॉक बैटरी, हाला हैंडीक्राफ्ट्स, नूर मोहम्मद हालाई, वाइटल टी, वाइटल चांहि ठाहिण वारनि, मलका मसाला ठाहिण वारनि, क्विस आइसक्रीम सिरप ठाहिण वारनि, TQR जेके मोटरसाइकिल पार्ट्स ठाहिण वारा आहिनि, उन्हनि जे पारां बि सहकार असांखे हासिलु आहे। उन सां गॾोगॾु शेफ़ प्राइड मसालो ठाहिण वारा, शेफ़ प्राइड मसाला ठाहिण वारा, नेल्सन पेंट जंहिंजो इहो स्लोगन आहे त रंग ज़िंदगीअ जो बल्कि रंग ज़िंदगीअ जा, ऐं उन सां गॾोगॾु निज़वा इंटरनेशनल ब्यूटी प्रोडक्ट्स ठाहिण वारनि असां सां सहकार कयो आहे इहे नशियात तव्हां ताईं पहुचाइण जे लाइ। नाज़रीन इकराम, तव्हांखे ख़बर आहे त असांजे हिन ट्रांसमिशन में तक़रीबन 5:15 लॻे खां वठी असांजो ऐं अव्हांजो साथ रहंदो आहे अज़ान मग़रिब ताईं, यानी इफ़्तार जे वक़्त ताईं। ऐं असां सां गॾु ज़िंदगी जे मुख़्तलिफ़ शोबनि सां वाबस्ता शख़्सियतूं मौजूदु हूंदियूं आहिनि, जिन सां असां उन्हनि जी ज़िंदगीअ जी हासिलात जो ज़िक्र कंदा आहियूं। ऐं उहो इन करे ज़िक्र कंदा आहियूं त जीअं असां तव्हां ताईं पहुचाए सघूं उहे ॻाल्हियूं जेके ॻाल्हियूं उत्साह जो बाइस आहिनि, ख़ासि तौर ते नौजवाननि जे लाइ, त उहे ज़िंदगी जी हासिलात माणींदड़ जेके शख़्सियतूं आहिनि उन्हनि पंहिंजी ज़िंदगीअ में अहिड़ो छा कयो जंहिं करे हू ऑर्डिनरी खां एक्स्ट्रा ऑर्डिनरी बणिया, आउट ऑफ द बॉक्स बणिया। त असां उन्हनि सां उहो कचहरी करे उन्हनि जी ज़िंदगीअ जे उन्हनि नुक़ूश क़दम जी ॻाल्हि कंदा आहियूं, उन्हनि पेरनि जे छापनि जी ॻाल्हि कंदा आहियूं, जितां गुज़री हू कामयाबीअ ताईं पहुता ऐं उहा ई वाट वठी असांजा नौजवान उन फील्ड में जंहिं फील्ड में हुननि एक्सेल कयो आहे उहे कामयाबी हासिलु करे सघनि था। रोज़ानो असां सां लॻभॻि 2 महिमान मौजूदु हूंदा आहिनि, उन सां गॾोगॾु मिदत जा रंग बि असांजे प्रोग्राम में विखिरजंदा आहिनि। त अॼोकनि महिमाननि जो तव्हां सां तारीफ़ कराईंदो हलां। असांजो अॼोकी हिन महफ़िल में, हिन बज़्म में, हिन सिलसिले तकल्लुम में, हिन मुखामेले में जेको पहिरियों महिमान आहे उनजो ताल्लुक़ उस्तादी पेशे सां, पैगम्बरी पेशे सां। बुनियादी तौर ते हू पाण बि कलमकार आहे, कॉलम नवीस बि आहे ऐं शाइर बि आहे, पर उस्ताद जी हैसियत सां हू इस्लामिक स्टडीज़ खे, इस्लामी तालीमात खे शागिर्दनि ताईं गुज़िरियल केतिरनि ॾहाकनि खां पहुचाए पियो ऐं प्रोफेसर जी हैसियत सां मुख़्तलिफ़ कॉलेजनि में हुन पंहिंजूं ख़िदमतूं अंजाम ॾिनियूं। ख़ासि तौर ते कराची जे नेशनल कॉलेज में हू केतिरनि ॾहाकनि खां वठी पंहिंजूं ख़िदमतूं अंजाम ॾिए पियो ऐं कॉलेज एजुकेशन डिपार्टमेंट गवर्नमेंट ऑफ सिंध सां उनजो तालुक़ु आहे। प्रोफेसर डॉक्टर सिबगतुल्ला महेसर साहब असांजो पहिरियों महिमान आहे। डॉक्टर साहब जी जेका PhD आहे, PhD जेका थीसिस आहे सा सिंधी मौलूद ते आहे। मौलूद तव्हांखे ख़बर आहे त असांजी इंडिजीनियस सिन्फ़ आहे जंहिंमें
जंहिंमें साईं जे आमद जो ज़िक्र कयो वञे थो त उन ते उन्हनि जी PhD आहे फेडरल उर्दू यूनिवर्सिटी कराची मंझां ऐं उनखां अॻु में हुननि मास्टर्स जी डिग्री हासिलु कई। जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त हू पढ़ीनि बि पिया पर उन सां गॾोगॾु सिंध जे नामयारनि अख़बारनि में कॉलम बि लिखनि पिया ऐं एहसन जे नाले सां उहे शाइरी बि कनि था, ख़ासि तौर ते नातिया शाइरी या जेका डिवोशनल पोइट्री आहे उहो कनि था। प्रोफेसर डॉक्टर सिबगतुल्लाह मैसर साहिबु असांजा पहिरियां महिमान आहिनि। अस्सलाम वालेकुम, हक़ मौजूद भलीकार। वालेकुम सलाम यासिर भाउ, महिरबानी तव्हांजी पंहिंजो रमज़ान में रहण जी। कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? तबियत सिहत ठीकु आहे तव्हांजी? बहितरीन अल्हम्दुलिल्लाह। तव्हांखे भलीकार था चऊं असां पंहिंजी ट्रांसमिशन में ऐं उमेदु करियूं था त तव्हां सां सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं थींदियूं तव्हांजे कयल कम जे बारे में ऐं उन सां गॾोगॾु तव्हां जेको क़लमी किर्त करियो पिया उन मंझां बि नमूनो असां पंहिंजे नाज़रीन ताईं पहुचाईंदासूं। साईं मुंहिंजा असां हलूं था अॻिते पंहिंजे हिन सफ़र खे वठी ऐं उहो सफ़र आहे तारुफ़ जो सिलसिलो। असां सां गॾु हिकिड़ी अहिड़ी शख़्सियत मौजूदु आहे जेका हर दिलि अज़ीज़ बि आहे ऐं तव्हां सभिनी जे लाइ ॼातल सुञातल बि आहे। यानी तव्हांखे यकीनन कोन विसरियो हूंदो ख़्वाजा नवीद की अदालत प्रोग्राम। ऐं असां जॾहिं क़ानून जी दुनिया जो ज़िक्र करियूं था, सियासत समाजियात जी दुनिया जो ज़िक्र करियूं था त हिकिड़ी अहिड़ी हर दिलि अज़ीज़ शख़्सियत हूअ मां मोस्टली इन्हनि शोबनि सां वाबस्ता शख़्सियतूं तक़रीबन न रुगो संजीदा हूंदियूं आहिनि, संजीदा त साईं जन बि आहिनि पर उन्हनि में जेको हिकिड़ो विट जो अंसर आहे उहो उन्हनि सां बेतकल्लुफ़ थियण में घणी देरि कोन थो लॻाए। हर को माण्हू चाहे कहिड़ी बि उमिरि सां वाबस्ता हुजे उहो उन्हनि सां कानून जे हवाले सां, सियासत जे हवाले सां या सोशो इकोनॉमिकल सोशो पॉलिटिकल कंडीशन्स जे हवाले सां जॾहिं उन्हनि सां गुफ़्तगू करे थो त उहो बेतकल्लुफ़ हुजे थो ऐं उन्हनि सां वॾा वॾा मौज़ू, इंतिहाई सीरियस मौज़ू असां लाइटर नोट ते डिस्कस करे सघूं था। तव्हां सभिनी जी ॼातल सुञातल शख़्सियत जस्टिस रिटायर्ड ख़्वाजा नवीद अहमद साहिबु ऐं हींअर उन्हनि जी सुञाणप बैरिस्टर ख़्वाजा नवीद अहमद जी हैसियत सां सुप्रीम कोर्ट जा वकील आहिनि ऐं वॾनि पाकिस्तान जा जेके वॾा आइकॉन्स आहिनि उन्हनि जा ॾाढा उलझियल केस उहे पंहिंजनि हथनि सां हू विढ़नि पिया ऐं मां सम्झां थो जेका हुननि जी तबियत आहे, नेचर आहे, उनखे ॾाढो सवलड़ाई सां हू अंजाम ॾींदा हूंदा। सो बैरिस्टर ख़्वाजा नवीद अहमद साहब वेलकम करते हैं। अस्सलाम वालेकुम, खुश आमदीद। कैसे हैं सर? बहुत शुक्रिया सर, आपने मदऊ किया, आपने इज्जत दी सर। हमें बहुत अच्छा लगता है जब कभी आपको बुलाते हैं तो बिला तकल्लुफ आप बुलाते हैं और ऐसा नहीं लगता कि हम किसी बहुत बड़ी शख्सियत जिनके साथ राब्ता करना मुश्किल हो तो वो आपको जब भी बुलाते हैं तो आप आ जाते हैं। आपका बहुत बहुत शुक्रिया कि आज भी हमारी महफिल को आपने सजाया है। असां नवीद साहब सां बि गुफ़्तगू कंदासूं ऐं थोड़ी देरि में असां मिदत जा रंग बि शामिलु कंदासूं। त असां सां मिदत जे लाइ जेको महिरबान दोस्त मौजूदु आहे थोड़ी देरि में असां यकीनन उन्हनि खां अहमदी वारी ताला ऐं नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि ॿुधंदासूं। सलमान सत्तार साहिबु असां सां गॾु मौजूदु आहिनि जेके असांजे अॼोकी महफ़िल में शामिलु आहिनि ऐं थोड़ी देरि में असां उन्हनि खां इहो मिदत जे रंगनि खे शामिलु कंदासूं। त सलमान सत्तार साहिबु बि असांजी अॼोकी महफ़िल में मौजूदु आहिनि, पंहिंजो रमज़ान जो हिसो आहिनि। जेकॾहिं मुंहिंजी कैमरा उन्हनि खे ॾेखारे सघे त सलमान सत्तार साहिबु बि असांजे महफ़िल में मौजूदु आहिनि। अव्हां सभिनी खे ख़बर आहे नाज़रीन त असांजे हिन ट्रांसमिशन जो अहम हिसो हूंदो आहे तलो जी सुगंध ऐं उहा तलो जी जेका महक आहे उहा असांजे तलो जे रंधिणे मां ईंदी आहे, बोरचीखाने मां ईंदी आहे। तलो जो बोरचीखानो पंहिंजो बोरचीखानो ऐं उन बोरचीखाने जी जेका धयाणी आहे सा आहे शेफ़ शाज़िया नूर जेका रोज़ानो असांखे ॾाढा ज़ाइक़ेदार खाधा खाराईंदी आहे, असांजी इफ़्तार खे पुर रौनक बणाईंदी आहे। त उहो असांजो अहम हिसो आहे, उनखे विसारे कोन था सघूं। तंहिंजे करे हलूं था पंहिंजे रंधिणे ॾांहुं, तलो जे रंधिणे ॾांहुं ऐं ॾिसूं था त उते अॼु छा तयारियूं आहिनि। अस्सलाम वालेकुम शेफ़ शाज़िया, कैसी हैं आप? ठीक, आप कैसे हैं? मैं अल्हम्दुलिल्लाह बिल्कुल ठीक ठाक हूँ। और कल की आपकी जो खीर थी वो बड़ी ज़बरदस्त थी, हम सब ने बड़े मज़े से खाई और बैंगन के पकौड़े, वांगड़न जा पकौड़ा और मुख्तलिफ़ चीज़ों से आपने जो मुनफरिद पकौड़े बनाए थे वो बड़े लजीज़ थे। तो अल्लाह आपके हाथ में और भी जायका दे। मैं चाहूँगा कि आप नाज़रीन से मुखातिब हों और उनको बताएं और हमें भी बताएं कि आज इफ्तार की क्या तैयारी हो रही है। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, पहले तो मैं सबसे पहले आपको मुबारकबाद दूंगी 8वें रोज़े की। जो टाइम न्यूज़ देख रहे हैं और हमारे अहले वतन को बहुत बहुत मुबारक हो। अच्छा, आज भी हम बहुत झटपट सी रेसिपीज़ बना रहे हैं, जैसे आप रोज़ बनाती हूँ मैं झटपट सी रेसिपी। आज मैं बना रही हूँ चिकन कढ़ाई। ठीक है, इसके इंग्रेडिएंट मैं आपको बता देती हूँ। इसमें आधा किलो मैंने चिकन लिए विद बोन्स। ठीक है, धो के इसको रख ली। इसमें 4 टोमेटोज़ हैं जो बड़े साइज़ के। ठीक है, वो आप चॉप कर लें उसको। अच्छा, इसमें ये अदरक लहसुन है, ये आप पिसा हुआ भी ले सकते हैं, मैंने कुटा हुआ लिया है। ठीक है, 1 टेबल स्पून अदरक है और 1 टीस्पून गार्लिक। ठीक है, अच्छा ये हमारे पास अब सीजनिंग आ गई। इसमें हल्दी पाउडर है 1 टीस्पून जाएगा,
कुटी हुई लाल मिर्च है आधा टीस्पून जाएगा थोड़ा स्पाइसी करने के लिए। ये गरम मसाला है, ये भी आधा टीस्पून जाएगा। ये लाल मिर्च है, ये 1 टेबल स्पून जाएगी। नमक हस्बे जायका जाएगा। अच्छा, ये काली मिर्च है, आप पिसी हुई भी ले सकते हैं, मैंने कूट के रखी है, इसका ज़रा अच्छा अरोमा आता है। आपको पता है कढ़ाई में ज़रा मतलब काली मिर्च का बहुत अच्छा अरोमा आना चाहिए, तो उसके लिए ये धनिया पाउडर है 1/2 टीस्पून, वो लेना है आपने। ये इसमें भुना कुटा ज़ीरा है, वो भी आपने 1/2 टीस्पून लेना है। और ये कलौंजी है, ये ऑप्शनल है, अगर आप लेना चाहें तो ले लें। इससे वैसे हर खाने में अगर आप कलौंजी डालेंगे चुटकी भर तो उससे जायका आता है खाने में, ठीक है। ये एक टिप है सिंपल। तो ये हमारे हो गए इंग्रेडिएंट्स चिकन कढ़ाई के। इसके अलावा हम बना रहे हैं आलू के कटलेट्स। आलू यहाँ उबल रहे हैं, मैंने उबाल लिए थे, अब मैं इसको मैश करूँगी। यहाँ पे 1 किलो मैंने आलू ले लिए थे। इसके साथ जो इंग्रेडिएंट्स जाएंगे उसमें हरा धनिया जाएगा, हरी मिर्चें जाएंगी, ठीक है, प्याज जाएगी इसमें। ये भी सिंपल होते हैं, हर एक को पकाना आता है। लाल मिर्च डाल लें आप इसमें 1 टीस्पून, हस्बे जायका नमक डाल लें और आलूओं में मिक्स कर दें ये सारी चीज़ें। उनका आप चाहें तो बॉयल चिकन भी ऐड कर सकते हैं, लेकिन हम सिर्फ आलू बना रहे हैं क्योंकि चिकन ऑलरेडी हम बना रहे हैं यहाँ पे। तो इसके ऊपर कोटिंग के लिए हमने अंडा रखा है। अंडा फेंट के आलू को जब पैटी बनाएंगे आप उसको अंडे में करके डिप, फिर आप उसमें ब्रेड क्रम्स लगा के फिर आप उसको सबसे ज़बरदस्त जो पार्ट है हमारा तलो कुकिंग ऑयल, तलो कुकिंग ऑयल में आपने इसको बनाना। और इसका स्लोगन है अम्मा तलो में बनाओ हमें सेहतमंद बनाओ। आज सिंधी वाला मैं फिर भूल गई जी। अम्मा तलो में पचाए, अम्मा तलो में पचाए, असांखे सेहतमंद बनाए, असांखे सेहतमंद बनाए। तो इसमें बहुत सारे विटामिन्स हैं जो बच्चों, बड़ों और बच्चों के लिए बहुत ज़्यादा फ़ायदेमंद हैं और आप ये यूज़ करें, इससे खाने में आपके जायका भी आएगा। थैंक यू जी। शेफ शादी, अब हम ये देख रहे हैं पिछले 7 रोज़ों से कि कभी कभार ये होता है कि रेसिपी बड़ी सिंपल होती है लेकिन उसमें जो महक होती है या जो जायका होता है वो डिफरेंट होता है। ये आपके हाथ का कमाल है या तलो का कमाल है? जायका तो अच्छा था, तलो का कमाल है। तलो का कमाल। हमारा ब्रांड तलो का कमाल होता है क्योंकि ऑयल अगर अच्छा होगा ना, आपको मैं बताऊं, जो सस्ता ऑयल लेते हैं ना, ऐसे खुला ऑयल कुछ लोग लेते हैं तो अपनी सेहत को खामखा ख़राब करने के लेते हैं। आपको ब्रांडेड ऑयल लेना चाहिए क्योंकि इससे आपकी सेहत बहुत मुतासर हो सकती है अगर आप ख़राब ऑयल यूज़ करेंगे, और टेस्ट भी अच्छा आता है अच्छे ऑयल से। ऐं नाज़रीन, तव्हां ॾिसो पिया त शेफ शाज़िया जो जेको डैशबोर्ड आहे उन ते तव्हांखे क्विज़ जो शरबत बि नज़र अचे पियो, जेको असांजे जेका इफ़्तार आहे उनजो ख़ासि हिसो आहे। उन सां गॾोगॾु टैंग बि तव्हां ॾिसो पिया, मुख़्तलिफ़ फ्लेवर्स टैंग जा मौजूदु आहिनि जेके असांजे इफ़्तार खे यकीनन ख़ूबसूरत बणाइनि था, उन्हनि खे वधीक ज़ाइक़ेदार बणाइनि था। तलो जो पैगाम आहे त तलो में मौजूदु आहे विटामिन ए ऐं डी, जेका तव्हांजे ॿार जी वाध वेझ में अहम किरदारु अदा करे थी। ऐं हाणे हिन रमज़ान में मौजूदु आहे तलो कुकिंग ऑयल 3 लीटर्स जी ख़ासि बॉटल में। ऐं इहा जेका पेट बॉटल आहे सा तव्हांजे घर जे लाइ ॾाढी बाकिफ़ायत बि आहे ऐं बासहूलत बि आहे। तंहिंजे करे तव्हां बि पंहिंजे सहर ऐं इफ़्तार जे मुख़्तलिफ़ डिशिस खे वधीक ज़ाइक़ेदार बणाइण जे लाइ, सेहत बख़्श बणाइण जे लाइ तलो पंहिंजे घर खणी अचो। ऐं उहा न रुॻो नंढड़नि तव्हांजे घर जे ॿारनि बल्कि नौजवाननि ऐं वॾनि जी सेहत जे लाइ उन्हनि जी ज़ामिन बि आहे। ऐं तलो अहिड़ो ज़ाइक़े बख़्श ऐं सेहत बख़्श कुकिंग ऑयल आहे, या जेकॾहिं बनस्पति तव्हां इस्तेमालु करियो था त उहो पिणु जो उहो खाइण खां पोइ या उन में पकियल खाधा खाइण खां पोइ तव्हांजा ॿार चवंदा त अम्मा तलो में पचाए असांखे सेहतमंद बणाए। इहो जुमिलो मूंखे उमेदु आहे त 29-30 रोज़े ताईं शेफ शादीअ खे मां यादि कराए वठंदुसि त उहो सिंधीअ में हिकिड़ो जुमिलो घटि में घटि उहो उन्हनि खे अची वञे। सो असां पंहिंजनि महिमाननि सां गुफ़्तगू जे सिलसिले जो आगाज़ करियूं था। प्रोफेसर डॉक्टर सिबगतुल्लाह मैसर साहिबु, जीअं मूं उन्हनि खे ॿुधायो, जीअं उन्हनि बाबति तव्हांखे ॿुधायो त उन्हनि जी जेका डॉक्टरेट जी थीसिस आहे सा सिंधी मौलूद ते आहे। सिंधी मौलूद तमामु अहम सिन्फ़ आहे। तव्हां ॾिसो त असांजे ॻोठनि में, नंढड़नि कस्बनि में, नंढड़नि वसंदनि जे मस्जिदनि जी ज़ीनत इहे मौलूद हूंदा आहिनि। मौलूद हिकिड़ो त पंहिंजे रेंडिशन जे स्टाइल जे हवाले सां बि मौलूद चइजे थो, पर ख़ासि करे उहा शाइरी जंहिंमें नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजे पाण सॻोरनि जे आमद जो ज़िक्र आहे, उहा हिकिड़ी ख़ासि सिन्फ़ आहे। ऐं उहा सिन्फ़ इंडिजीनियसली असां त चऊं था त इहा असांजी सिन्फ़ आहे। साईं जी रिसर्च छा थी ॿुधाए, इहो उन्हनि खां पुछंदा। डॉक्टर साहिबु, इहो ॿुधाइजो त एॾे मुनफ़रिद मौज़ूअ ते तव्हांखे PhD करण जो ख़्यालु कीअं आयो? छा तव्हांजो पंहिंजो आइडिया हुयो या ॿिए कंहिं तव्हांखे इन बाबति उत्साहियो? जी यासिर, इहो बेसिकली त मुंहिंजो पंहिंजो आइडियो हो। जीअं तव्हां बुनियादी तौर ते चयो त असांजे ॻोठनि में, ख़ासि तौर ते सिंध जे बराड़ी जे इलाइक़नि में नंढपण खां ई असां इहो ॿुधंदा आहियूं त मौलूद जो महफ़िलूं माना हर तक़रीब में, हूअं त जुमे जी नमाज़ खां अॻु में तव्हां ॾिसंदा हूंदो त
जॾहिं ख़ुतबो थींदो आहे ख़ुतबे खां अॻु में तक़रीर थींदी आहे, तक़रीर खां अॻु में मौलूद पढ़िया वेंदा आहिनि। त नंढे हूंदे खां पंहिंजे ॻोठनि में असां इहे मौलूद ॿुधी ॿुधी, ख़ासि तौर ते मुंहिंजो चाचो जेको मुंहिंजो प्राइमरी उस्ताद बि हो, उन्हनि वटि मौलूदनि जो ख़ज़ानो हो। ईअं सम्झो हुनजो अधु कमिरो कैसेटुनि सां, उन ज़माने में कैसेटुनि जो दौरु हूंदो हो, टेप रिकॉर्डर जो दौरु हूंदो हो। त हिकिड़ो पासो हुनजो खटु, हिकिड़े पासे हुनजी अलमारी, हिकिड़े पासे हुननि जूं कैसेटूं, माना ऑडियो लाइब्रेरी हुई जी मौलूदनि जी जी मौलूदनि जी। त उतां शौक़ु पैदा थियो। त पंहिंजी बुनियादी तालीम मुकमल कईसीं ऐं कॉलेज एजुकेशन मुकमल कईसीं, और दरमियान में कुझु मिसहैप बि थी वियो। ड्यूरिंग एजुकेशन मुंहिंजे वालिद साहब जी डेथ थी वई, त कुझु ट्रैक तां हटी वियासीं। पर अल्हम्दुलिल्लाह चवंदा आहिनि त किरंदे किरंदे माण्हू उथे त उनजी जेका आहे हिमत आहे उनखे मंज़िल ते पहुचाईंदी आहे। पोइ मास्टर्स बि मूं कई पंहिंजे शौक़ सां, ऐं उनखां पोइ अल्हम्दुलिल्लाह लेक्चरशिप मिली वई कमीशन जे इम्तिहान जी जी। त पोइ जेको आहे ईअं सम्झ त मुआशी मसइलो हल थी वियो ऐं घरेलू मसइलो बि हल थी वियो, शादी बि जल्दी थी वई। त घणा मसइला हल थियण खां पोइ जॾहिं माण्हू फ्रेश माइंड थींदो आहे त उहे पुराणियूं ॻाल्हियूं यादि ईंदियूं आहिनि, जेके शौक़ु जीअं नंढपण में उस्ताद ई पुछंदा आहिनि त व्हाट इज़ योर एम इन लाइफ, तव्हां छा थींदो, वॾो थी छा थींदो। हा। त बाबा साईं बि मूंखे डॉक्टर बणाइणु चाहींदो, पर उहो डॉक्टर त MBBS डॉक्टर अक्सर डॉक्टर हूंदा आहिनि, पर मां PhD डॉक्टर थियुसि अल्हम्दुलिल्लाह। त इहो मुंहिंजो पंहिंजो शौक़ु हो। दुरुस्त। त पोइ इन में तव्हां कॾहिं खां वठी हुनजो पेरो खयो, प्री पार्टीशन खां वठी या विरहाङे खां पोइ? मां त हूअं शुरूआत हज़रत हसन बिन साबित खां कई। न पर सिंधी मौलूद जी? सिंधी मौलूद खे मूं त खई आहे, जीअं ख़ासि तौर ते चवंदा आहिनि मखदूम अब्दुर्रऊफ़ भट्टी जे हवाले सां त सिंध में मौलूद आहे। मेवन शाह खां बि कई। त सिंध में जेका बि मूंखे तारीख़ मिली आहे उनखे मूं सहेड़ियो आहे। मूं ख़ासि तौर ते इनखे ईअं सम्झो त मौलूद खे सहेड़ियो आहे त सिंधी मौलूद। नात ते त एतिरो कमु थियो आहे, एतिरो कमु थियो आहे, छो जो असांजा सिंधी जेके शाइर आहिनि नात लिखनि बि था, ऐं नात ते जीअं तव्हां पढ़ियो हूंदो त ग़ैर मुस्लिमनि जी नातिया शाइरी बि मौजूदु आहे, ॿेर ज़मा ॿेर मकां, इहो बि मूं किताबु ॾिठो। पर मूं जिते बि वियुसि, जंहिं बि यूनिवर्सिटी में सेमिनार कॉन्फ्रेंस में वेंदो हुउसि, मौलूद जे हवाले सां, ख़ासि तौर ते असांजो कॉलेज जो ऐं यूनिवर्सिटी जो उस्ताद साईं अदल सुमरो, बहितरीनु शाइर बि हो, उन सां बि कॾहिं कॾहिं डिस्कस कंदो हुउसि त मौलूद जो मुंहिंजो शौक़ु आहे। त हुन बि मूंखे इनकरेज कयो, ऐं इनशाअल्लाह इन ते मूं कमु कयो। स्टार्टिंग कई मूं 2009 खां वठी। त शुरूआत में कंहिं यूनिवर्सिटी वियुसि, उते ईअं सम्झो डिस्करेज कयो, ख़ासि तौर ते वॾनि शहरनि में, चइजे न पंहिंजी मुंहिंजी क़िस्मत हूंदी। तो 3-4 साल मुंहिंजा ईअं निकिरी विया। पोइ वरी जेको आहे 2013 खां वठी मां बाक़ाइदा इन कम खे शुरू कयो। सही। ऐं कहिड़े साल तव्हां डिग्री हासिलु कई? मां डिग्री 2019 में कंप्लीट करे छॾी, पर कोरोना जे करे हिकिड़ो साल लेट थी वई। 2020 में मूंखे इहा अवार्ड थी। सही। ऐं उन में पाकिस्तान जो पहिरियों इहो PhD स्कॉलर आहियां अल्हम्दुलिल्लाह, जंहिं मौलूद ते कमु कयो। माशाअल्लाह। अंदाज़न केतिरनि शाइरनि जो ज़िक्र तव्हां हुन में कयो आहे? सिंधी मां शाइर तक़रीबन 50+ शाइरनि जो ज़िक्र कयो हूंदो, ऐं केतिरा रहाए बि विया, छो जो ज़ख़ीम थींदो पियो वञे, थीसिस जो हिकु लिमिट हूंदी आहे। उन हिसाब सां मूं थोरो थोरो ज़िक्र कयो आहे। ऐं अल्हम्दुलिल्लाह सिंध जूं तक़रीबन मूं लाइब्रेरियूं विज़िट कयूं पर्सनली। सरकारी या ख़ानगी बि? ॿई। अच्छा। तक़रीबन 2 साल मां जेको आहे पंहिंजे कोर्स वर्क खां पोइ 2 साल मां ईअं सम्झो प्रैक्टिकल वर्क कयो, फील्ड वर्क कयो, जंहिंमें मूं पर्सनली वञी शाइरनि सां मुलाक़ात कई, उन्हनि जा कलमी नुस्ख़ात कया ऐं तारीख़ी नुस्ख़ात कया। अल्हम्दुलिल्लाह मां सम्झां थो त इहो मुंहिंजी वॾो एज़ाज़ हो मौलूद नवीसी में कमु करण जो। हूअं त मौलूद जीअं तव्हां सिंधी अदबी बोर्ड जो ॾिठो हूंदो त सभ खां पहिरियों जेको छपियल किताबु आहे उहो बि मौलूद आहे। बहितरीनु कमु कयो आहे, बहितरीनु कमु कयो आहे। जी 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 पहिरियों किताबु उहो बि मूं वटि आहे, ऐं उनखां बि मूं इलाही रहनुमाई वरिती। पर पर्सनली जेका मूं विज़िट कई हर लाइब्रेरी, हर शहर, हर ॻोठ में, उन मूंखे वॾो कमु ॾिनो। हाणे तव्हांजी न रुगो इहा PhD थीसिस छपजणु घुरिजे, ऐं मां हिन प्रोग्राम जे तवसत सां सिंध जे सकाफ़त खाते खे, जेको असांजो पंहिंजो खातो आहे, उनखे गुज़ारिश कंदुसि त इन PhD थीसिस खे छापे। बल्कि डॉक्टर साहब खां हिकिड़ो ॿियो बि कमु वठी सघिजे थो, त हुन में त हुननि ज़िक्र कयो हूंदो शाइरनि जो, मौलूद जे शाइरनि जो, उन्हनि जो नमूना कलाम ॾिनो हूंदो मुख़्तसर। डॉक्टर साहब खे हिकिड़ो इहो असाइन कजे त सिंधी मौलूद जो जेको सफ़र आहे उनजी एंथोलॉजी पूरी, यानी मुख़्तलिफ़ शाइर, उन्हनि जो तारीफ़, ऐं पोइ 1 या 2 मौलूद, जीअं महिराण शाइर नंबर वग़ैरह आहे, त ईअं साईं खे हिकिड़ी असाइनमेंट ॾिनी वञे, त छाकाणि त उहो कमु करे चुका आहिनि उन्हनि ते, ऐं काफ़ी सारो मटीरियल उन्हनि वटि अहिड़ो मौजूदु हूंदो जेको हुन में रुगो नमूने तौर ते शामिलु थियो आहे। पर इहा एंथोलॉजी जेकॾहिं पूरी अचे, ऐं जेकॾहिं उन्हनि ई शाइरनि जी जिन जो ख़ाली PhD में ज़िक्र आहे,
जेकर एंथोलॉजी अचे त हिकिड़ो ॾाढो ज़ख़ीम असां वटि रिकॉर्ड थी सघे थो, मां सम्झां थो। साईं बिल्कुलु बिल्कुलु कमु करे सघिजे थो। जी हा, त मां उहो हिन प्रोग्राम जे तवसुत सां गुज़ारिश कंदुसि असांजा जेके बि दोस्त आहिनि सकाफ़त खाते जा, सिंधी अदबी बोर्ड जे दोस्तनि खे बि गुज़ारिश कंदासीं त उहो बि हिन किताब खे छापे सघे थी। मुख़्तलिफ़ इदारा हिन किताब छापे सघनि था, हिन किताब खे छपजी मंज़र आम ते अचणु घुरिजे। ख्वाजा साहब, ख्वाजा नवीद साहब, कैसे हैं आप? खैरियत से हैं? ये हम बचपन से सुनते आ रहे हैं कि मुल्क बड़े नाजुक मोड़ पे खड़ा है, तो ये नाजुक मोड़ जो है वो ख़त्म क्यों नहीं हो रहा है, या फिर ये हमने एक मफरूज़ा बना लिया है और ये एक मुहावरा बन गया है सर कि हम बड़े नाजुक दौर से गुजर रहे हैं। मैं तो जब से होश संभाला है तो यही समझा है कि बड़ा ही नाजुक दौर है जी, और ये नाजुक से नाजुक तरीन होता जा रहा है जी। उस वक्त इतना नाजुक नहीं था जितना नाजुक अब नज़र आ रहा है। और सर ये इस नाजुक करने में हमारा अपना ही हाथ है और इस मजबूत दौर को हमने नाजुक बना दिया है। तो कैसे इसमें क्या बदलाव कैसे आएगा, सुधार कैसे आएगा? सुधार सर अपनी नीयत ठीक करनी पड़ेगी। सारी नीयत की ख़राबी होती है सर। इन्नमल अमाल बिन्नियात, तमाम अमाल जो हैं वो नीयत की बेसिस के ऊपर होते हैं। हमारी नीयत ही ख़राब है और इस ख़राब नीयत की वजह से सर पूरी कौमी नीयत ख़राब है, इससे हमारा सुधार नहीं आ रहा। एक दफ़ा नीयत सही कर लें। आप देखें ना सर, जापानियों को देखें, वहाँ कोई अलग खुदा नहीं है, यही खुदा है जो यहाँ है। न तेरा खुदा कोई और है, न मेरा खुदा कोई और है, न तेरा खुदा और है। हाँ जी। तो जापान में भी यही है, सिर्फ तरबियत का असर है कि उनकी तरबियत सही ढंग से हुई है। हमारी तरबियत जो है उसमें कोई कमी रह गई है। हमें उस कमी को तलाश करना चाहिए, अपने गिरबान में झांकना चाहिए। और मैं नहीं कहता कि आप दूसरों की नकल करें, लेकिन कम से कम एक अपना तो कोई बना लें स्टैंडर्ड, उस स्टैंडर्ड से अपनी ज़िंदगी गुजारने की कोशिश करें। पहले अपनी गुजारें, फिर अपने बच्चों को उस पर राग़िब करें और उनकी ट्रेनिंग करें। अगर पहला कदम उठाएंगे तो सफ़र शुरू हो जाएगा। कोई पहला कदम ही उठाने के लिए नहीं तैयार। उल्टा जो है हमारा करप्शन, जितना ज़्यादा शोर मचाया है करप्शन का, शोर मचा के हमने किया क्या है सर, हमने उसको कल्चर बना दिया है। अब करप्शन करना बुराई नहीं है। मैं आपको बताऊं, एक ज़माना था कि करप्ट आदमी को लोग बड़ी नफ़रत की नज़र से देखते थे। अब करप्ट लोग बड़े बड़े अफसर बन गए हैं। वो ज़मानत कराते हैं तो फिर वापस आके ओहदे पे बैठ जाते हैं। आप देखें सिंध में बेशुमार लोग जो प्ली बारगेन करके आए, दोबारा उनको उनके ओहदों पे बिठा दिया गया और उन्होंने जो खर्चा गवर्नमेंट को दिया उससे दुगना चुगना कमा लिया वापस। तो ये करप्शन को हमने एहसास बना दिया है और अब ये हो गया है, ये आम मुहावरा हो गया है कि इज्जत तो आनी जानी चीज़ है, बंदा बेगैरत होना चाहिए। और वाकई ये प्रैक्टिकली इम्प्लीमेंट हो रहा है, हो गया है, कल्चर बन गया है। मतलब अब तो बेगैरत होना जो है वो इज्जत की मुकाम हो गया है। बल्कि भी जायज़ तौर पर पूछा जाता है कि फला अपना हिस्सा कितना, यार आप अपना हिस्सा रख लो। हाँ, और ये काम बिल्कुल हर काम ऐसे। अच्छा सर, जब हम इस्लाह की बात करते हैं, फ़र्द से जब हम शुरू करते हैं तो फ़र्द कहता है मैं क्या करूँ, सिस्टम ही बिगड़ा हुआ है। ये मफरूज़ा किस हद तक दुरुस्त है ना कि सर हर सफ़र पहले कदम से शुरू होता है और पहला कदम घर से शुरू होता है। तो हम जब इस्लाह के लिए निकलें तो बजाय दूसरों की इस्लाह करने के पहले अपनी करें, अपने घर में करें इस्लाह। तो अगर अपने घर में हो जाएंगे तो हमारे पड़ोसियों के यहाँ भी शुरू हो जाएगी। फिर जो हमें देखने वाले हैं कोई लोग तकलीद करेंगे। और अगर हमारा अच्छी ज़िंदगी गुजारने से कोई नुकसान नहीं होगा तो दूसरों को भी एक नसीहत मिलेगी कि यार अगर ईमानदारी से चलो तो भी काम हो जाता है। अब तो सिस्टम बन गया है ना, अगर आप सिस्टम के हिस्सा नहीं हैं तो आपका कुछ भी नहीं बनेगा। सही, सिस्टम से निकलना है। सही। तो और ये हमने खुद निकलना है सर, कोई बाहर से आके हमें नहीं निकालेगा। तो पहल कौन करेगा सर? सर ये जो हमारे लीडरान हैं, जिनके नक्शे कदम पे हम चलते हैं, मियाँ नवाज शरीफ से शुरू करवा दें, मियाँ शहबाज शरीफ से शुरू करवा दें। बड़े लोग हैं, लोग उन्हीं की तकलीद करेंगे। ये सारे स्कूलों में जाके लेक्चर तो देते हैं, लेकिन देखिए ना अल्लाह ताला, रसूल अल्लाह का भी है, वो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने कहा लक़द कान लकुम फ़ी रसूलिल्लाह उस्वतुल हसना, यानी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की ज़िंदगी हमारे लिए बेहतरीन नमूना अमल है। अगर नबी करीम की ज़िंदगी पर ही अमल करना शुरू कर दें तो आप यकीन करें कि ये तमाम तमाम अच्छाई शुरू हो जाएगी। घर से शुरू कर दें, सबसे पहले मियाँ शहबाज शरीफ साहब शुरू करें, फिर देखिए सारी दुनिया उनकी तकलीद करेगी, चमचागिरी में करेगी। बिल्कुल सही। जी जी, बिल्कुल शुरू तो करें।
बिल्कुल सही, बिल्कुल सही। आगाज करना चाहिए, आगाज होना चाहिए सर। बारिश का पहला कतरा बने, फिर देखे सैलाब भी आ जाते हैं। बिल्ली को घंटी बांधने वाला कोई बने, कोई तो बने ना। सही सही। सिर्फ बातें और तकरीरें करने से कुछ नहीं होता। बहुत अच्छी बात। सही है सर। ये देखें मौलवी साहब कैसे मेरी बात की तायद कर रहे हैं। बिल्कुल, हम सब कर रहे हैं सर, हम सब कर रहे हैं। लक़द काना लकुम फी रसूलिल्लाहि उस्वतुन हसना, ये एक ही जुमला है मेरा सर। आज का पैगाम ये है। सुभान अल्लाह, क्या बात। ठीक है सर। जी हाँ, ट्रिकल डाउन इफेक्ट आएगा ना सर, उसी का ट्रिकल डाउन इफेक्ट आएगा। बहुत अच्छी बात है। ये सुठी ॻाल्हियूं हलन पियूं। दिखाई भी जो न दे नज़र भी जो आ रहा है वही खुदा है, जेको नज़र भी कोन थो अचे पर आहे भी मौजूद, ऐं अज़ल खां पहिरीं खां मौजूदु आहे, अबद खां बाद ताईं मौजूदु रहंदो। ऐं वहदहू ला शरीक लहू, ॿुधी न ॿोड़ा, बिटाई साईं फरमाए थो त ईमान मुकमल कीअं थो थिए, त पहिरीं त अलाह जी हिकिड़ाई जो इक़रार आहे, ऐं उन खां पोइ यानी पहिरीं ला इलाहा इल्लल्लाह आहे, उन खां पोइ मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। वहदहू ला शरीक लहू, ॿुधी न ॿोड़ा, कितो कने नस्वा जे घट अंदर घोड़ा। क्या तुमने अपनी समाज से नहीं सुना जो तुम्हारे अंदर शोर मच रहा है? क्या तुम उसको नहीं सुन रहे? वहदहू ला शरीक लहू बुद्धि न बोड़ा, ए समाज से महरूम, क्या तुमने वहदहू ला शरीक लहू की सदा नहीं सुनी? ऐं ॻाढ़ींदे ॻोढ़ा जित शाहिद थींदई साम्हा, अगर तुम गुमराह रहे तो फिर उस दिन रोज़े क़यामत के दिन तुम आंसू बहाओगे। जब ये तुम्हारे अपने आज़ा तुम्हारे ख़िलाफ़ शाहिदी देंगे तो तुम आंसू बहाओगे। लिहाजा अगर तुम वहदहू ला शरीक लहू कह रहे हो तो जां थो चई ईअं, अगर ये कह रहे हो तामंज मोहम्मद कारणी निरतो मंझानीय, कारणी कहते हैं शाफ़े को, तो फिर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम को अपना शाफ़े मानो, शिफ़ात करने वाला, शिफ़ात दिलाने वाला मानो। सो तू वञो कीअं नाए कंद ॿियनि खे। अगर ये तुमने ईमान मुकम्मल कर लिया, पूरा कलमे का मफ़हूम जान लिया, तो फिर तुम किसी और के सामने सर नहीं झुका सकते। तो खैर साहब, हमारे दोस्त डॉक्टर सबतुल्ला नात बहुत अच्छी लिखते हैं माशाल्लाह, और ये सादत किसी किसी को मिलती है। और नाज़रीन, नात में डॉक्टर सबतुल्ला पंहिंजो तख़ल्लुस अहसन कंदा आहिनि, त असां गुज़ारिश कंदासूं त काई नात असांखे अता थिए पंहिंजी लिखियल। यासिर मां बहितरीनु नात त कोन लिखंदो आहियां, मुस्तक़िल नात त कोन लिखंदो आहियां, पर हिकु अधु नात मूं लिखी आहे पंहिंजी ज़िंदगी में। ही को हिन नात जो कुझु बैकग्राउंड अगरि मां तव्हांखे ॿुधायां, बिल्कुलु ॿुधायो। त हिन नात जे लिखण जूं ईअं सम्झो ॿ ख़ुशियूं मूंखे मिलियूं। या हिकिड़ी नात मुंहिंजे रिकॉर्ड में आहे, मां सम्झां थो त इहा ई मुंहिंजे बख़्श जो बाइस बणिजंदी। इन जूं जेके ॿ वजह शोहरत मां ॿुधायां तव्हांखे, त हिकिड़ो त इहा नात जॾहिं मूं आगाज़ कयो शाम जो, हूअं त चवंदा आहिनि त नात शाइर जे वस जी ॻाल्हि न हूंदी आहे, त लिखंदे लिखंदे मां जॾहिं सुम्ही पियुसि त राति सॼी मुंहिंजे राति इहा नात, इहे लफ़्ज़ इहे तरंदा रहिया जी, गूंजते रहे। और ज़ियारत रसूल, ये तो मैं समझता हूँ एजाज़ है। और उसी साल फिर बुलावा भी आ गया और मैं हज पे चला गया। फिर और क्या चाहिए? तो बस मेरी ज़िंदगी का समझे तो ख्वाब, तो उसके बाद तो फिर मैं लिख ही नहीं सका। बस यही एक नात मेरे खाते में है। तो सिंधी नात है, मां ॿुधायां पियो। बिस्मिल्लाह। मां लिखां पियो नात मुस्तफ़ा, इहो इन जो उनवान आहे। लिखंदे लिखंदे आयो ख़्याल मुस्तफ़ा, सोचा कि लिखूं कुछ, सोचो तो लिखां कुछ, लिखां दिल चयो मां शान मुस्तफ़ा। पढ़ंदा ॿारड़ा, ख़ास तौर पे छोटे बच्चों के लिए एक वो किताब छप रही थी, तो वो भी मेरे जहन में था। पढ़ंदा ॿारड़ा जॾहिं पैगाम मुस्तफ़ा, दुरूद दिल सां चई दरबार मुस्तफ़ा, रसूलुल्लाह जे दरबार में दुरूद पढ़ंदासीं। करण चाहियो जे दीदार मुस्तफ़ा, लेकिन हर मुसलमान खे ख़्वाहिश त आहे इहा, लेकिन दीदार मुस्तफ़ा नसीब थिए त दुरूद कसरत सां पढ़ो। ऐं ईअं सम्झो मां जे दरम्यान में कुझु इहे वज़ाहतूं बि कंदो हलां। वालिद साहिबु दुनिया खां परदे फरमाइण खां पोइ जॾहिं मुंहिंजे ख़्वाब में आया, त पहिरीं मूंखे नसीहत जेका कयूं इहा ई कयूं, पुट दुरूद खे हमेशह पंहिंजी ज़बान ते जारी रखिजांइ। तो दुरूद दिल सां चई दरबार मुस्तफ़ा, करण चाहियो जे दीदार मुस्तफ़ा। पढ़ो सभु सल्ले वसल्लम मथे मुस्तफ़ा, कयो आहे ज़िक्र इहो क़ुरान मुस्तफ़ा। ख़ुदि क़ुरान में बि इहो ज़िक्र आयो आहे त करे थो रब पाण प्यार मुस्तफ़ा।
पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां प्यार अल्लाह ताला जो पल भर में मिलंदो अहसन अंजाम मुस्तफ़ा सल्लू अलैहि वसल्लम दिलो जाम मुस्तफ़ा। तो ये कुछ अशार हुआ जेके मूं पेश किया तव्हांजे अॻियां। सर इससे बड़ा इनाम क्या हो सकता है जो इनको मिल चुका है? इनको ज़ियारत नसीब हुई, माशाल्लाह। फिर इनका बुलावा आया, फिर हज के ऊपर गए हैं, माशाल्लाह, अल्लाह ताला इनका हज भी कबूल फरमाए। तो इसका मतलब है कि बिल्कुल ये तो मासूम होकर आ गए हैं। ऐं तव्हांजी मौजूदगी ॼण त हिन महफ़िल में वरी तव्हां इहो ज़िक्र बि कयो, अहिड़ी नात पढ़ी जंहिंजो इनाम तव्हांखे मिली चुको आहे, त इहा हिकिड़ी सआदत जी ॻाल्हि आहे। असांखे बि सआदत थी महसूस थिए। अब हमने सुनी है, अल्लाह करे हमें भी इसकी सआदत दे इंशाअल्लाह। बिल्कुल सर, ज़ियारत नसीब हो। मोमिन मुसलमान जेको दिल में ख्वाहिश रखे थो अल्लाह ताला त क़बूल करण वारो आहे साईं। बिल्कुल सर। बिल्कुल। नाज़रीन, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त असांखे हिन नशियात खे तव्हां ताईं पहुचाइण में सहकार कयो आहे नेल्सन पेंट बि, जंहिंजो पैगाम आहे त रंग ज़िंदगीअ जो। नेल्सन पेंट आला मयार जो नेशनल पेंट ब्रांड आहे ऐं नेशनल पेंट जी ख़ुशूसियत इहा आहे त इहो पेंट, इहो जेको रंग आहे सो 25% एक्स्ट्रा कवरेज ॾिए थो, ऐं जंहिंसां तव्हां घटि पेंट जे मिक़दार में ज़्यादा जेका वधीक एरिया आहे उनखे तव्हां पेंट करे सघो था। नेल्सन पेंट गुज़िश्ता 25 सालनि खां, पोयनि 25 सालनि खां पंहिंजे सार्फ़िन खे आला मयार जो पेंट फ़राहम करे थो, छाकाणि त नेल्सन पेंट ॼातो वञे थो, बल्कि उहो पाण ॼाणे थो त हर घर जे लाइ तव्हां सभई घर तव्हांजे लाइ ख़ासि आहे, तव्हां सभई घर भाती बि घर लाइ ख़ासि आहियो। तव्हां नेल्सन पेंट जी फ्री कलर एडवाइज़री सर्विस इस्तेमालु करियो, जंहिंजे ज़रिए तव्हांखे क्वालिफाइड कलर कंसल्टेंट सलाहूं ॾेई सघनि था, मशवरा ॾेई सघनि था। असांखे ब्रेक ते वञण खां अॻु में 2 मिंट आहिनि, मां चाहींदुसि त ख़्वाजा साहब खां असां इस्तफ़ादो करियूं। ख़्वाजा साहब जिते मौजूदु हूंदा आहिनि त पंहिंजी गुफ्तगू सां महफ़िल खे महकाए छॾींदा आहिनि। सर, रमज़ान क्या सिखा रहा है हमें, एक आम इंसान को क्या सिखा रहा है? सर, रमज़ान जो है ये देखें ना, ये भूख और प्यास का नाम रमज़ान नहीं है। ये असल में अल्लाह ताला की जो अतात है, और रमज़ान एक ऐसी चीज़ है कि जो आदमी रोज़ा रखता है वो ख़ुद अपना जज बनता है। वो देखें, वक्त के ऊपर सहरी बंद कर देता है खाना, उसके बाद उसको कोई देखने वाला नहीं है, कमरे में अकेला है, घर में अकेला है, वो ना कुछ खाता है ना पीता है। तो ये कॉन्सेप्ट क्या है कि अल्लाह देख रहा है। वाह। जैसे ही जो बंदा रोज़ा रखता है पूरा दिन प्यासा रहता है, पूरा दिन भूखा रहता है, और वो कोई पानी का एक घूंट नहीं पीता, ना हलक में कोई देखने वाला नहीं है, लेकिन उसको अब ये पता है, यकीन है कि अल्लाह देख रहा है। बिल्कुल। तो ये जो कॉन्सेप्ट है ना रमज़ान का, ये इंसान को अल्लाह देख रहा है और ये अल्लाह और उसके दरमियान है, लिहाजा वो रोज़ा रखता है और ऐन अफ्तार के टाइम अफ्तार करता है। और इसी तरह से ये बेसिक चीज़ ये है कि इंसान की पूरी अंदर मन की सफाई हो जाती है। क्या बात है। जी 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 बिल्कुल इजाज़त। जी रोज़े जी ॻाल्हि कई ऐं इबादत जी ॻाल्हि कई, त अल्लाह ताला फ़रिश्तनि जे अॻियां इंसान जी इबादत जेका पेश कई न, फ़रिश्ता बि इबादत कंदा हुआ न, इंसान बि इबादत कंदा, त फ़रिश्ते जी इबादत ऐं इंसान जी इबादत में कहिड़ो फ़र्क़ु आहे? अल्लाह ताला रोज़े जी इबादत उन्हनि जे अॻियां पेश कई ऐं अफ़्तारीअ जो मंज़र। वाह। जीअं हाणे तव्हां शेफ साम्हूं ॾिसो त सभु खाधा तयारु पिया आहिनि, सभु शयूं तव्हांजे साम्हूं पियूं हुजनि, पर तव्हां खाओ नथा, त अल्लाह ताला फ़रिश्तनि खां पोइ थो पुछे त इहे सभु शयूं खाइण जूं शयूं आहिनि ऐं हिनखे बुख बि लॻल आहे, ऊञ बि लॻल आहे, इन्हनि मां कहिड़ी शइ आहे हराम? सभु शयूं जाइज़ आहिनि, सभु शयूं हलाल आहिनि, पोइ छो नथो खाए? पंहिंजो रमज़ान ख़ुसूसी ट्रांसमिशन, ख़ुसूसी नशियात 8 रमज़ान मुबारक जो ही 8हों मांडाण, जॾहिं टाइम न्यूज़ था असीं अव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियूं। जेकॾहिं तव्हां असांखे हाणे ट्यून इन कयो आहे त तव्हांखे भलीकार चवंदे तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त अव्हां सां गॾु अव्हांजो मेज़बान यासिर काज़ी, ऐं मूंसां गॾु फ्लोर ते जेके महिमान अॼु मौजूदु आहिनि, प्रोफेसर डॉक्टर सिबगतुल्लाह महसर साहब, उस्ताद नात जे हवाले सां शाइरीअ, ख़ूबसूरत शाइरीअ खे असां ताईं पहुचाईंदड़, असां ख़ूबसूरत कलाम हुननि जो ॿुधोसीं बि, ऐं उन सां गॾोगॾु असां मौजूदु आहिनि जस्टिस रिटायर्ड ऐं हाणे बैरिस्टर ख़्वाजा नवीद अहमद साहब, ॼातल सुञातल शख़्सियत असांजे फ्लोर ते मौजूदु, ऐं सलमान सतार साहब असां सां गॾु मौजूदु आहिनि जेके मदह ख़ान आहिनि। ऐं तव्हांखे ख़बर आहे त तलो जे रंधिणे में असां सां गॾु मौजूदु हूंदी आहे शेफ़ शाज़िया नूर। त इहे सभई रंग असांजे अॼोकी हिन ट्रांसमिशन में शामिल आहिनि, तव्हां सभिनी खे भलीकार था चऊं पिया। ऐं असां तव्हांखे इहो ॿुधाईंदा हलूं त हिन ट्रांसमिशन खे तव्हां ताईं पहुचाइण जे लाइ जिन सहकारनि असां सहकार कयो आहे उन्हनि मंझि
हिकिड़ो स्पॉन्सर शामिल आहे ब्रुक बॉन्ड सुप्रीम। असां नंढे लाइ खां वठी जॾहिं खां वठी होश संभालियो आहे तॾहिं खां वठी ब्रुक बॉन्ड सुप्रीम जो नालो ॿुधंदा अचूं पिया त ब्रुक बॉन्ड सुप्रीम जो इहो पैगाम आहे त हमेशह खां इहो नालो आहे हिकु एतमाद जो, हिकु भरोसे जो, ऐं हमेशह खां पाकिस्तान जे आला मयारी चांहि जे तौर ते ब्रुक बॉन्ड सुप्रीम खे तव्हां ॼाणो था। ऐं ब्रुक बॉन्ड सुप्रीम उन एतमाद ऐं मयार जे करे ई सिंध वासियुनि जे लाइ हाणे खणी आई आहे ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट। उहो कड़क मज़ो, तेज़ ज़ाइको, बहितरीनु ख़ुशबू ऐं तेज़ रंग, ऐं पंहिंजनि सां गॾु चांहि पीअण में उहो पंहिंजाइप जो अहसासु जेको ब्रुक बॉन्ड सुप्रीम खां सवाइ ॿिए कंहिं में बि तव्हांखे कोन थो मिले। त तव्हां बि उन पंहिंजाइप जो ज़ाइको जेको उन मां झलके थो उनजो मज़ो वठो ब्रुक बॉन्ड सुप्रीम मंझां। ऐं तव्हांखे हीअ जेका चांहि आहे उहा मयार तौरु मिक़दार में तमामु झझे मिक़दार में जेकर तव्हां ब्रुक बॉन्ड सुप्रीम वापरायो था त उहा मिले थी ऐं उन सां गॾु तव्हांखे पंहिंजाइप जो अहसासु मिले थो। ब्रुक बॉन्ड सुप्रीम सां गॾु असांजे जिन सहकारनि हीअ नशियत तव्हां ते पहुचाइण जे लाइ असां सां सहकार कयो आहे उनमें शामिल आहिनि टैंग, तलो कुकिंग ऑयल, टपाल, मेज़बान चांहि ठाहिण वारनि मुग़ल स्टील, ब्रुक बॉन्ड सुप्रीम जीअं मूं तव्हांखे ॿुधायो, फाइज़ा ब्यूटी क्रीम, JFS बिल्डर्स, टेस्टी ब्रेड, हॉक बैटरी, हाला हैंडीक्राफ्ट्स नूर मोहम्मद हालाई, वाइटल टी, मलिका मसाला ठाहिण वारा, वाइटल टी ऐं मलिका मसाला ठाहिण वारा, उन सां गॾोगॾु क्विस आइसक्रीम शरबत जेको आहे ॻाढ़ो शरबत जेको ॻाढ़े शरबत बणाइण वारी पाकिस्तान जी नंबर 1 कंपनी क्विस आइसक्रीम सिरप, TQR मोटरसाइकिल पार्ट्स ठाहिण वारी कंपनी, कैज़न पेंट जेका दुनिया जे कलर जी दुनिया रंगनि जी दुनिया जी बहितरीनु कंपनी आहे कैज़न पेंट, शेफ प्राइड मसाला ठाहिण वारा, नेल्सन पेंट ठाहिण वारा जिन जो पैगाम आहे, जिन जो स्लोगन आहे रंग ज़िंदगीअ जो, ऐं निज़वा इंटरनेशनल ब्यूटी प्रोडक्ट्स ठाहिण वारा। त असां सभिनी सहकारनि जा थोराइता आहियूं ऐं पंहिंजनि महिमाननि सां गुफ़्तगू जे सिलसिले खे अॻिते वधायूं था, छाकाणि त असां इफ़्तार जे वक़्त जे वेझो वेझो आहियूं। लॻभॻि 15-20 मिंटनि खां पोइ असां अज़ान मग़रिब ऐं इफ़्तार तरफ़ वधंदासूं। डॉक्टर सिबतुल्लाह मैसर साहब, तव्हां रमज़ान मुबारक जी आमद ते बि कुझु चयो आहे कलाम जी सूरत में, जेकॾहिं उहो अता थिए असांजे सामने मूं तव्हांखे ॿुधायो त मां त बुनियादी तौरु कोशिशि कई मूं शाइरी करण जी, ऐं अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजा उस्ताद जेके आहिनि अब्दुल हफ़ीज़ उलरो साहिब जन, उन्हनि जी रहनुमाई में मूं कोशिशि कई थोरी। उहे तव्हांजे शाइरी जा उस्ताद आहिनि? जी, शाइरी जे हवाले सां जीअं मूं शौक़ु रखियो तव्हांखे मूं ॿुधायो 2009 खां वठी, त हू मुंहिंजे ईअं सम्झो त सोराणो जेको ॻोठु आहे हींअर बि कचो आहे, सफ़ा इलाइक़ो, असां कची मिटीअ जा छिनकार में वण हेठां वेहण, महकार में नंढे थी वॾा थिया आहियूं। पर शहरी लाइफ बि घणी ॾिठीसीं, पढ़ियासीं, बाबा साईं शिफ्ट थी आयो तालीम जे हवाले सां शहर में, ख़ैरपुर शहर में, त प्रियालो जे भरिसां कचो इलाइक़ो आहे असांजो उलरो, उन हिसाब सां उन जो नालो उन ज़ात सां आहे अब्दुल हफ़ीज़ उलरो। हीअ किताबु तव्हांजे हथ में बि आहे, शाइरी जो किताबु आहे। ऐं मां ईअं सम्झो तहक़ीक़ जे हवाले सां जेकी कलमी नुस्ख़ा मूं गॾु कया, घणनि शाइरनि त ॾियण खां ईअं सम्झो अवॉइड कयो, शायदि आई क़ीमती शइ हूंदी आहे उन्हनि जे लाइ इहा ज़ख़ीरो हूंदी आहे, पर पाण पंहिंजो इहो कलमी नुस्ख़ो बि मूंखे अता कयो ऐं उनखे बाद में मूं छपरायो, जेको हू पंहिंजी हयाती में ॾिसी न सघिया। त कुझु उस्ताद जा कुझु शेर आहिनि जेके मूं पंहिंजे अंदाज़ में उन्हनि खे वरी लिखियो आहे उन्हनि जी इजाज़त सां, त उन्हनि में ही रमज़ान जो हिकिड़ो आहे नज़म, उहो तव्हांखे ॿुधायां थो, जेको हींअर ताज़ो ई मुंहिंजे जीअं कालमनि जो तव्हां ज़िक्र कयो, हींअर पहिरें जुमे ते जेको रमज़ान जे कालम में छपियो आहे उन मां मां तव्हांखे ॿुधायां थो। रमज़ान भलारो आहे, हीअ उन्हनि जो उनवान आहे। मुबारक आया ॾींहड़ा रमज़ान सगोरे जा, आया कुर्बन भरिया सदड़ा मेज़बान सगोरे जा, मोमिन जो दिल थिए ख़ुशि थो रोज़े रखण में, आहिनि इहे ॾींहड़ा नाज़िल थिया वर्क क़ुरान सगोरे जा, इन महीने में क़ुरान मजीद जा वर्क नाज़िल थिया। सहर अफ़्तार करे हर रोज़ ख़ुशियूं आयूं घर घर, सहर में अफ़्तार में जेका ख़ुशी थिए थी, केॾा त थिया हरदम असां ते एहसान सगोरे जा, इन रमज़ान सगोरे जा असां ते केॾा वॾा एहसान आहिनि। मस्जिद मां ईंदा आवाज़ मोमिनो रखो रोज़ा, इहो तव्हां ॻोठनि में ॾिठो हूंदो, सुबुह जो ई लाउड स्पीकरनि ते रोज़ा रखो, अफ़्तारी सहरी, ऐं कुझु ढोलक नवाज़ बि जेके उथारण कंदा आहिनि, पड़ो ॾेई करे पड़ो ॾियारे सहरी जो टाइम थी वियो आहे, सहरी जो टाइम थी वियो आहे। हर रोज़ माह भलारे में इहे ऐलान सगोरे जा, बाक़ाइदा इहे ऐलान थियनि पिया। नफ़िल थियनि फ़र्ज़ मिसल
अजर अमलन थिए 70 भेरा इन महीने में नफ़िल जो अजर फ़र्ज़ बराबरि इहो हदीस मुताबिक़ आहे ऐं हिकिड़े फ़र्ज़ जो अजर वरी 70 भेरा वधी थो वञे आहे। इहे कुर्ब थियनि था अॼु ऐं इनाम सगोरे जा। इहे इंसान असां गुनहगारनि जे मथां इहे रब जा इनाम ई आहिनि जेके हिन रमज़ान शरीफ़ में अचनि था। मक़बूल कंदो शाल रब रोज़ा ऐं नमाज़ूं, असांजो रोज़ा असांजूं नमाज़ूं अलाह ताला ई क़बूल फरमाइण वारो आहे। आया ॾींहड़ा भलारा एहसान रमज़ान सगोरे जा। तो इहा रमज़ान जे हवाले सां ई मूं नज़्म लिखियो जेको हिन हफ़्ते में शायदि थियो। सुभान अल्लाह। नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदो हलां जीअं डॉक्टर साहिबु ज़िक्र कयो त अब्दुल हफ़ीज़ उलरो उन जो कलमी नुस्ख़ा जेके मख़तूतात आहिनि शाइरीअ जे हवाले सां नातिया शाइरी जे हवाले सां उहे सबूतला साहिबु सहेड़िया ऐं उनखे वरी तरतीब में मुजाहिद महड़ साहिबु उन्हनि जी हेल्प कई। मुंहिंजो मुहिब मदीने में उहो किताबु मां चाहींदुसि त असांजा नाज़रीन बि ॾिसनि जंहिंखे शाया कयो वियो आहे। ऐं इहो बि ज़ाहिर आहे त जेका डॉक्टर साहिब जी PhD थीसिस हुई उन जे दौरान जेको उन्हनि सहेड़ कई उन सहेड़ जो हिकिड़ो समर इहो बि आहे त हीअ किताबु पंहिंजे उस्ताद मोहतरम जो हुननि सहेड़ियो। ऐं जीअं उन्हनि चयो त इन सहेड़ जे दौरान त हू हयात हुया पर मंज़र आम ते अचण खां अॻु में हू राय रबानी वठी विया। मां चाहींदुसि डॉक्टर साहिबु इन मंझां जेकॾहिं मुख़्तसिर असां वटि वक़्तु आहे जेकॾहिं अध मिंट में का हिकिड़ी शइ असांजे नाज़रीन खे ॿुधायो इन मंझां। जी यासिर भाउ, जीअं तव्हां ही नाज़रीन खे बि किताबु ॾेखारियो त हीअ जो टाइटल नालो जेको आहे इहो बि मुंहिंजे उस्ताद साईं मुंहिंजी तजवीज़ ते रखियो। अच्छा। मुंहिंजो मुहिब मदीने में। मदीने में त हर को ज़ियारतुनि जे सफ़र ते वञे पियो थो। साईं कुझु ॿियो नालो तजवीज़ कयो पर मां जॾहिं हुन में इहे तरमीम कई या तजवीज़ कयो त उन्हनि खे पसंदि फरमायो ऐं इन टाइटल ते त इन ई नाले ते उन्हनि नज़्म लिखी ॾिनी जेका पोइ मूं हिन किताब में छपराई। मुंहिंजो मुहिब मदीने में। मुंहिंजो मुहिब मदीने में। मुंहिंजो मुहिब मदीने में उन जी सिका सीने में। वाह। हर मुसलमान मोमिन जे दिलि में। अंबर खां वधि मोतीअ खां वधि दुनिया जी जेके ख़ुशबू आहिनि ख़ुशबू जंहिंजे पसीने में। वाह वाह। उन्हनि पसीने में जेका ख़ुशबू हुई दुनिया जे कंहिं बि ख़ुशबू में उहा। वाह वाह। सुन्नत साईं जी आ सजायल, सुन्नत साईं जी आ सजायल मोहबत वारे नगीने में। इंसानियत मोहबत आहे विलादत आका जी थी, आहे विलादत आका जी थी चेट फुटण जे महीने में। जीअं सिंधी तव्हां महीना जेके ॿुधाईंदा आहियो त रबियुल अवल हींअर बि चेट जो महीनो हले। जी चेट जो महीनो हले पियो थो। महबूबनि जी रहमत वारी, महबूबनि जे रहमत वारी कोन कमी आहे ख़ज़ीने में। वाह वाह। उन्हनि ख़ज़ाने में का कमी न आहे त तमामु मोमिननि मुसलमाननि ते इहा रहमतुल आलमीन आहिनि। पाण सवार थियां मां जल्द मदीने, सवार थियां मुंहिंजो उस्ताद चवे थो मदीने जी ज़ियारत जे लाइ, सवार थियां मां जल्द मदीने वींदड़ शाल सफ़ीने में। ज़माने में सफ़ीना ते वेंदा तक़रीबन उजाज कराम ऐं जी सफ़ीना इजाज़। तो जहाज़ का नाम था, पहले जहाज़ का नाम शम्स और सफ़ीना इजाज़। जी वो हमने भी देखे। हाँ तो सामुद्री रास्ते से आजकल तो वैसे तो सफ़ीना काफिले को कहा जाता है, लेकिन जहाज का काफिलन में भी जहाज़ का नाम था सफ़ीना। इन समुद्री रास्ते से समुंड जे रास्ते खां अॻु में उठनि जे काफ़िले में जेके वेंदा। मुंहिंजो ॾाढो साईं पाण उठनि जे काफ़िले ते हज जो सफ़र करे बहुत हो गया ना वहाँ के पास। आसाइशें आ गई हैं अल्हम्दुलिल्लाह। सारे लोग जहाज पे जाते हैं। जी जी जी। एयरपोर्ट पे इतना रश है कि हद नहीं। तो इहो चवे थो शाइर चवे थो सवार थिया मां जल्द मदीने वींदड़ शाल सफ़ीने में रब खां हफ़ीज़ दुआऊं घुरां थो, रब खां हफ़ीज़ दुआऊं घुरां थो मौत थिए को मदीने में। आमीन आमीन। क्या बात क्या बात। अल्हम्दुलिल्लाह। वाह वाह माशाल्लाह। जज़ाकल्लाह जी शाइरी छेड़ी। जज़ाकल्लाह से तव्हांखे हुनजो अजर ॾींदो। ख़ैर साहब जो अभी सियासी चेंज आया है मुल्क में, कोई उम्मीद आपको दिखाई दे रही है अगले 5 साल में, कोई ख़ास तौर पर मुआशी हवाले से और नौजवानों की? कोशिशें तो बहुत कर रहे हैं। अभी IMF के साथ बातें भी कर रहे हैं और अल्लाह करे अब ये वो जो वज़ीर ख़जाना लेकर आए हैं वो भी इसी बेसिस पे लाए हैं। वो बेसिकली बैंकर है, पढ़ा लिखा आदमी है। उनको इसलिए लाए हैं कि जैसे मोइनुद्दीन को लेकर आए थे और इसी तरह मतलब वो हफीज़ शेख साहब को भी लाए थे। मतलब उनका ख्याल है कि भाई इनका डाखाना उनसे मिलता है तो शायद उस वजह से कोई रियायत दे दें। मगर सब उनकी स्टडी अपनी होती है। नो डाउट दे फील कन्वीनियंट विद द पर्सन जो उनके मिजाज को समझता है, लेकिन वो जो फैसले करते हैं वो मेरिट पे करते हैं। सही।
तो अब अल्लाह करे कि कोई काम बन जाए। सर ये रविश भी तो ख़त्म हो ना कि एक कर्जा लेकर दूसरे कर्जे को ख़त्म करना है। ये तो देखें ना, बात तो ये है कि बात ये ना सर, आप देखें ये जो सियासी पार्टियों का पूरा मंशूर था जो हो रहा था, तकरीरें मैं सुनता था रोज़ बैठ के, हर आदमी जो लीडर आता था चीफ, वो चैरिटी की बात करता था कि जी हम बेनज़ीर प्रोग्राम देंगे, कोई कहता था हम 10,000 घर देंगे, कोई कहता है पर हेड 3,000 देंगे। किसी एक लीडर ने ये प्रोग्राम नहीं दिया स्किलफुल कि हम नहीं कि हम इंडस्ट्री लगाएंगे, हम जॉब्स क्रिएट करेंगे, हम एक्सपोर्ट बढ़ाएंगे। एक लीडर ने, आप सारे निकाल के देखें मंशूर, किसी मंशूर में ये लिखा ही नहीं है। सारी तकरीरें यही थी, मकान देंगे, घर देंगे, बेवा को घर देंगे, घर की चाबी बेवा को देंगे, औरत को देंगे, और इस तरह से यही प्रोग्राम थे। ये चैरिटी है, यानी कौम को इधर सैलानी खिला रहा है, इधर हम भी खिलाने के चक्कर में हैं, सारे लोग खिला रहे हैं। सारी कौम सिर्फ चैरिटी खाने में लग जाए, काम कौन करेगा? सर ये प्रोफेशनल सारे जा रहे हैं पाकिस्तान से बाहर जा रहे हैं। सर क्या करें, उनको वहाँ उनकी कीमत मिलती है, यहाँ बेरोज़गार हैं, यहाँ उनको सिस्टम का हिस्सा बनना पड़ता है। तो वो सिंधी में कहते हैं उन्हीं जी चोटी पूरब थींदी पधरी, व्हाट विल बी द लास्ट डेस्टिनेशन। अगले 5 साल में हम आप कहाँ देख रहे हैं प्रोफेशनल्स को, खासतौर पर नौजवान प्रोफेशनल्स को, क्योंकि उनका एम इन लाइफ अब ये बन गया कि पाकिस्तान से बाहर निकलना है। कुछ कोई उम्मीद, कोई बस दुआ करें सर अल्लाह ताला यहाँ इनका घर में को रोज़गार बना दे। प्रदेश भी सर कोई आसान नहीं होता, वो दूर के ढोल सुहाने। मैंने वहाँ भी बच्चों को फ्रांस में फुटपाथों पे अच्छे घरों के लड़के शाम को गुब्बारे बेचते देखा है। अब देखें आप, ये बच्चे इस्लामाबाद और रावलपिंडी के थे, अच्छे कॉलेजों से पढ़े हुए थे, वहाँ पर किसी तरह पहुँच गए, आगे रोज़गार नहीं मिला। वो बीच पे वो बेच रहे थे अपना गुब्बारे, और कुछ बच्चे वो भुट्टे भून रहे थे, और वो भुट्टा दे देते थे $1 का, $2 का, तो उनको नफ़ा हो जाता है, $15-20 रोज़ कमा लेते हैं। तो दैट इज़ द जॉब अर्निंग, जिससे उनकी लिविंग हो जाती है। तो बात यह है कि प्रदेश है सर, कोई आसान काम नहीं है। वहाँ मौसम बड़े सख्त हैं, सर्दियों में सख्त सर्दी होती है, और रहने के लिए सेंट्रल हीटिंग सिस्टम चाहिए, हीटिंग सिस्टम के लिए पैसे चाहिए, रेंट पे घर चाहिए। तो देखिए दुआ करें लोगों को यहीं रोज़गार मिल जाए। पूरी दुनिया घूमी आपने, और इतने एक्सपीरियंस के बाद नौजवान आपको देख रहा है, सिंध का नौजवान आपको देख रहा है, जी क्या सर पैगाम देंगे उसको सर, जो मायूस है बहुत, जो बेरोज़गार है, जो इस वक्त ग्रास रूट लेवल पर आपको देख रहा है? बस मैं बच्चों को ये कहूँगा कि बेटा देखिए, सब बड़े आदमी जिसकी स्टोरी सुनो ना, वो आपको यही कहानी सुनाएगा कि मैंने ज़ीरो से स्टार्ट किया। मैं अमेरिका जाता हूँ तो वहाँ बैठे हैं सक्सेसफुल लोग, वो शुरू करते हैं, कोई कहता है जी वो जो मैं आया था ना जो मेरे को $500 थी, ये कहता है मेरे पास $50 थे, अब वो कहते हैं जी ये बिल्डिंगें 2 मेरी है, वो मेरी है। तो बात यह है कि वो लोग हैं जो यहाँ पे सेठ बने हुए थे, वहाँ जाके इन्होंने कारें पॉलिश की, जहाँ जाके इन्होंने अस्पतालों में सफाइयाँ की, बिल्डिंगों के शीशे साफ़ किए सर्दियों में, फिर आहिस्ता आहिस्ता सेट हो गए, सेट होकर सिस्टम का हिस्सा बन गए। तो हमारे यहाँ सिस्टम और है, वहाँ सिस्टम मेहनत का है, यानी वहाँ काम करके उस सिस्टम का हिस्सा बन जाएं तो आप आसमान पे पहुँच जाएंगे, क्योंकि वहाँ कोई अंकल नहीं होता सिफारिश करने वाला, वहाँ कहीं से पैसे लेके कोई जॉब नहीं देता, वहाँ जॉब मुफ्त मिलती है, वो खुद बुला के देते हैं। आपकी स्किल देखकर आपको साबित करना पड़ता है, हाँ खुद को प्रूव करना पड़ता है। तो मैं ये बच्चों को कहूँगा कि मेरे बच्चों देखो, बात यह है कि किसी की चीज़ में शर्म महसूस नहीं करो, जो काम आप बाहर जाके करते हो वो यहाँ करो अपने घर में। बिल्कुल सही, घर में रोटी भी मिलेगी, कपड़े धुले हुए मिलते हैं, खाना पका हुआ मिलता है, बिस्तर भी रात को तैयार मिलता है। ये सारी चीज़ें बोनस में हैं, बाकी जो आप कमा के लाओगे वो आपका है। घर की खातिर 100 दुख झेलें, घर तो आखिर अपना है। क्या बात है। इसी नोट पर सर हम चलते हैं। जी जी, मैं आपकी तरफ ही आ रहा शेफ साहिबा इस टॉपिक पे कि लेकिन वहाँ पे गैस और बिजली की लोड शेडिंग नहीं आती। हाँ ये आपके यहाँ तो नहीं हुई गैस की लोड शेडिंग? आप ऐसे कहें कि देखना रुक गया मामला, सिलेंडर लगा हुआ है, अफ्तारी के टाइम पे भी लोड शेडिंग ऐसा होता है। तो वक्त सर ये तो सारे ऐलान हो रहे हैं ना, बिजली फ्री 200 लीटर, ये चैरिटी है। आप ये बताएं कि हम बिजली इतनी बनाएंगे कि किफालत की तरफ नहीं है सफर। सर हमारे पास असां वटि वक्त तमाम घट बचो है। शेफ शाज़ी खां पुछूं था तो छा सूरत हाल है, तो इफ्तार की तैयारी कितने पहुंची है? जी शेफ शाज़ी। अच्छा, यहाँ तो मैंने कटलेस और ये चिकन कढ़ाई तैयार कर ली है, लेकिन पहले मैं क्विज़ पे आ जाऊँ कि यहाँ पे अच्छे अच्छे ब्रांड्स रखे हुए। कल हमने टैंग बनाया था, सुप्रीम
डस्ट भी मौजूद है। तो ये हम यहाँ पे बड़े मज़े का आइसक्रीम, नाम ले रही हैं कि दिल तड़प रोज़ा खुलने वाला है। हमारे पास आइसक्रीम सिरप भी है, बढ़ा रही हैं भूख जी क्विज़ मौजूद है, आइसक्रीम सिरप भी मौजूद है, और ये शरबत रूह शीरी भी मौजूद है। बड़े मज़े का होता है, बड़ा आपको तरोताज़ा कर देता है अफ्तार में। तो आप ये ज़रूर घर पे लेके आएँ और ये यूज़ करें, और अफ्तारी में सबको अच्छा सा एक नया जायका मिलेगा और लोग बड़े खुश हो जाएंगे फैमिली वाले कि ये इतना मज़े का। इसमें हम 3 टेबल स्पून ऐड करेंगे, सिंपल, और इसमें स्वीटनेस भी आ जाएगी इसकी। ठीक है जी, शरबत पिएं और तसव्वुर में शरबत शीरी पिएं और एंजॉय करें। इसमें बहुत सारी बर्फ़ डालें। मां जे शहर में आयो आहियां, उन शहर में खारकू थींदियूं न, इन करे रोज़ो खारकुनि सां अफ़्तार कंदा आहियूं ऐं खारकू मां खणी आयो आहियां। माशाल्लाह जी। तो अच्छा, ये यहाँ मैं बता दूँ, ये कटलेस भी बहुत इजी रेसिपी थी, झटपट सी। आप देखें 15-20 मिनट आलू उबाल के पहले से रख लें। एंड में आपने बड़ी जल्दी उसको मैश करना है, उसमें हरा धनिया, प्याज, हरी मिर्चें सब चॉप करके ऐड करनी है, और सीजनिंग में लाल मिर्च, नमक ऐड किया है मैंने सिर्फ, और आप चाहे तो काली मिर्च भी ऐड कर सकते हैं, और आप चाहें तो चिकन बॉईल करके भी ऐड कर सकते हैं, वो भी बच्चे शौक से खाते हैं। क्योंकि ऑलरेडी हमने चिकन कढ़ाई बनाई थी। चिकन कढ़ाई की भी मैं एक दफ़ा रिकैप कर देती हूँ, क्योंकि मैंने इंग्रेडिएंट्स बताए थे आपको, उसका प्रोसेस नहीं बताया था। सबसे पहले हमने चिकन को ऑयल में, तलो कुकिंग ऑयल में फ्राई कर लिया था, फिर हमने उसमें टोमेटोज़ ऐड किए थे, फिर हमने उसमें सीजनिंग ऐड की थी, लाल मिर्च, काली मिर्च, पिसा हुआ धनिया, गरम मसाला, रेड पेपर और अदरक लहसुन, ये सब हमने भून लिया अच्छी तरीके से। इसको थोड़ा सा पानी ऐड किया था, ज़्यादा पानी नहीं डाला था, क्योंकि टेस्ट जब आप अगर पानी बहुत सारा ऐड कर देंगे ना चिकन गलाने के लिए, तो चिकन का टेस्ट नहीं आएगा। तो आपको उसी पानी में इसको टमाटर का जो निकलता है उसमें आपने ढक के पकाया, और ये बस 20 मिनट में चिकन आपकी तैयार है। बहुत बहुत शुक्रिया शाजिया साहिबा। सर आई विल हैव टू कट द ट्रांसमिशन बिकॉज वी हैव टू, क्यों इफ्तार का वक्त हुआ चाहता है और हम आखिर में नात सुनेंगे, इसलिए तो मैं आपका शुक्रिया अदा करना चाहता हूँ। सर 1 मिनट नहीं है मेरे पास जी, एक 10 सेकंड में बता दें। 10 सर वो एक सास बेचारी 3 बजे से सारी इफ्तारी तैयार कर रही थी, एंड इस तरह 10 सेकंड पहले रोज़ा खुलने से बहू तैयार होके मेकअप शेकअप करके किचन में आई, कहती अम्मी जी मैं आपकी क्या हेल्प करूं। अम्मी ने कहा बेटा कोठे पे जाके अजान दे आ। आखिर में वही रहता है, हमारे पास भी यही रहता है। खालिद साहब, आपकी अता की हुई मुस्कुराहटों की वजह से ये महफिल खिलखिलाई, आपका बहुत बहुत शुक्रिया। डॉक्टर सिबगतुल्लाह मैसर साहब मतान ॾाढो थोराए तो आहियो, तव्हां सां गॾु शरीक रहियो। सलमान सत्तार साहब, आपका बहुत बहुत शुक्रिया। आखिर में हम नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुनेंगे। तो नाज़रीन, असांजी अॼोकी नशियात यानी ही जेको पंहिंजो रमज़ान जो 8हों मांड हाणे ताईं पंहिंजे पुॼाणी ते पहुचे थो। सुभाणे बशर ते हयात ऐं दुरुस्ती के हालात असां वरी तक़रीबन 5:15 लॻे धारे तव्हांजी ख़िदमत में नए रोज़े ते हाज़िर थींदासूं। नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़रूरु ॿुधिजो। उन खां पोइ कमर्शियल ब्रेक, ऐं उन खां पोइ असां अज़ान ब्रेक तरफ़ वधंदासूं ऐं रोज़ो गॾिजी खोलींदासूं। सुभाणे ताईं पंहिंजे मेज़बानी यासिर काज़ी खे ॾींदा ने ख़्वाहिशुनि सां इजाज़त। दिलियूं गॾु त जुदाई कॾहिं बि न आहे, सदाईं गॾु जेॾां पेर तेॾां ख़ैर। अल्लाह निगहबान।